अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। दुनिया के नजर अची रहियो आहे त वज़ीर आज़म दाख़िली करण वञी रहियो आहे। वोट जो तहफ़ुज़ कयो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आला अदलिया ऐं इलेक्शन कमीशन खे अपील। पीबी चेयरमैन चयो आहे त इदारनि खे तकरारी न आईनी ऐं जमहूरी कम करणो आहे। असेंबली मेंबरनि खे वोट ॾियण जो हक़ ॾिनो वञे। वज़ीर आज़म मैच फिक्स ते यकीन रखे थो। हारायल शख्स बाल ट्रैम्परिंग शुरू करे छॾींदो आहे। वज़ीर आज़म ॻण पूरी करण बदिरां दाख़िली जी कोशिश करे रहियो आहे। इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त आहे त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो तकिड़ो ॿुधायो वञे। वज़ीर आज़म खां पुछणु चाहियां थो त तक़रीर में जानवर कंहिं खे चई रहियो हो। रियासत के केराइण लाइ ज़मीर ख़रीद कया पिया वञनि। ॾोहारियुनि खे रोकण इलेक्शन कमीशन ऐं अदलिया जी ज़िम्मेवारी आहे। को पैसनि जे ज़ोर ते हुकूमत केराइण जी कोशिश करे त क़ौम उन जो मुक़ाबिलो कंदी आहे। सियासत में उन लाइ न आयो होसि त पटाटनि ऐं टमाटनि जूं क़ीमतूं पुछा कंदो वतां। लीडर कॾहिं बि कंहिं जे साम्हूं न झुकंदो आहे। ॿियनि खे ख़ुशि करण लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान खान जो हाफ़िज़ाबाद में जलसे के ख़िताब। संदसि चवणु आहे त 20 वधीक खां वधीक सफ़ीरनि खे चयो आहे त ड्रोन हमलनि जी मुख़ालिफ़ छो पिया करियो। मूं जवाब ॾिनो त लंडन में हिकु दहशतगर्द खे विहारियो वियो आहे। उन दहशतगर्द कराची जे माण्हुनि जो क़त्लेआम कयो। पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त 10 लख माण्हू गॾु करण इमरान खान जे वस जी ॻाल्हि नाहे। वज़ीर आज़म में हिम्मत आहे त 172 माण्हू पूरा करे ॾेखारे। सॼे मुल्क जो अवाम तयारु रहे। खेनि कंहिं बि वक़्तु इस्लामाबाद घुराए सघिजे थो। इमरान खान अक्सरियत विञाए चुको आहे। इस्टेब्लिशमेंट ऐं ब्यूरोक्रेसी संदसि को बि हुकुम मञण जी पाबंद नाहे। नाला बिगाड़ण ऐं लक़ब ॾियण ते इमरान खान ते चौधरी शुजात जी तनक़ीद। चयाई वज़ीर आज़म रियासत मदीना जी हमेशह ॻाल्हि कंदो आहे। सुठो थिए हा त सूरत हिजरा जी आयत नंबर 11 बि तर्जुमे सां गॾु पढ़ी वठे हा। रब पाक कंहिंखे ख़राब नाले सां कोठण ऐं मज़ाक उॾाइण खां मना कयो आहे। समूरा सियासतदान शाइस्तगी ऐं रवादारी जो दामन न छॾनि। पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून पंजाब जी वज़ारत लाइ मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ इलाही जे नाले ते राज़ ज़ाहिर करे छॾियो। ज़रियनि मूजिबि पीपुल्स पार्टी जे सीनियर अॻवान मुस्लिम लीग काफ खे पीपी ऐं नून लीग जे फ़ैसिले जो पैगाम पहुचाए छॾियो। 24 कलाकनि अंदरि बाज़ाब्ता ऐलान जो इम्कान। मुस्लिम लीग काफ पंजाब जी वज़ारत ॾियण वारो पीपी ऐं नून लीग जो पैगाम मिलण बैदि हुकूमत खां रस्ता धार करण जो इशारो ॾेई छॾियो। MQM ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी जी हिमायत हुजण जी बि दावा। चौधरी भाइर मुस्लिम लीग नून जे क़यादत सां मुलाक़ात बि राज़ी थी विया। परवेज़ इलाही चयो आहे त हू पंहिंजो फ़ैसिलो करे चुका। साथियुनि सां मुशावरत करे रहिया आहिनि। मुस्लिम लीग काफ MQM ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी गॾिजी हली रहियूं आहिनि। अपोजिशन इत्तिहाद में वियासीं त वज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾींदासीं। शहबाज शरीफ़ सां कंहिं बि वक़्तु मुलाक़ात थी सघे थी। जहांगीर तरीन ग्रुप जो ओन चौधरी मुलाक़ात लाइ आयो हो ऐं 1-2 ॾींहनि में हू बि पंहिंजी हिमायत जो ॿुधाईंदा। तरीन ग्रुप ऐं चौधरी भाइरनि बि मुलाक़ात तय थी वई।
इमरान खान वो कम करे रहियो आहे जेको दुश्मन भी नथा करे सघनि। मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इकबाल चयो आहे त मुल्क दुश्मननि खां पैसा वरिता विया, फॉरेन फंडिंग केस में ॾोहारी साबित थी चुका। हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फैसले ते 7 महीननि खां अमल नाहे कयो। जेतिरा स्कैंडल मौजूदा दौर में आया 70 वरे में न आया आहिनि। शेख रशीद यू टर्न वठी छॾियो। घरू वज़ीर काफ लीग के ब्लैकमेल करार ॾियण जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे चौधरी शुजात भाउ आहे, उन जे ख़िलाफ़ का ॻाल्हि नथो करे सघां। वफ़ाक़ी वज़ीर मोनिस इलाही शेख रशीद जी वज़ाहत क़बूल करे वरिती। संदसि चवणु आहे त ग़लत फ़हमी ख़तमु करण ते शेख रशीद साहब जी महिरबानी। सखर में शर बिरादरी की बिन धुरिन में पुराने तकरार ता जहिड़ो। फायरिंग में मामू भाणज मारिजी विया। तमाचाणी थाने जे हद में लाशारी लाड़े भरसा मोटरसाइकिल सवार हथियार बंदल रस्ते वींदड़ मथा सीधी फायरिंग करे ॾिनी। वाक़े बैदि मक़तूल नींगर निसार अहमद शर ऐं संदसि मामे दादन शर जा लाश अस्पताल मुंतक़िल। जॾहिं सिज डूंगर में लाड़ींदो लामू, वरी याद ईंदई वरस्ती जूं शामूं। वेल वक़्तु तोखे ॾुख ॾेई रंगींदो, तॾहिं तोखे बाग़ी घणो यादि ईंदो। अरे शहर जाना की तोखे संभारूं, त शायर जो गुज़रियूं हिते 5 बहारूं। तूं की जल्द सखियन जे टोले साईं, सर ते पानी जा छपका छंदी तुझे टोर तामोर बलहार भी दो तने तोखे। ऐं अड़े शहर जाना जो तख़लीक़कार ऐं पंहिंजी रचनान वसीले ॼाम शोर खे अनोखी अहमियत बख़्शींदड़ सिंध जो नाम्यारो शाइर हलीम बाग़ी अॼु पंहिंजी 59 सालगिरह मल्हाए रहियो आहे।